अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान के आख़िरी मौक़ो आहे। हुर्मुज़ लंघ सुभाणे खां खुली वेंदो। नार जे मुल्कनि जी दरख़्वास्त ते ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई हिकु दफ़ो ॿीहर मुलतवी कई वई आहे। केतिरनि ई मुल्कनि राब्तो करे ईरान खे आख़िरी मौक़ो ॾियण जी दरख़्वास्त कई आहे। मुकमल तबाही खां पहिरियों ईरान खे आख़िरी मौक़ो मिलणु घुरिजे। यूक्रेन में 3 हंधनि खे निशानो बणाइण जो फ़ैसिलो आख़िरी वक़्त ते मुलतवी कयो। हुर्मुज़ लंघ ईरान जे शर्तनि ते ॿीहर न खोलींदासीं। जंगी जहाज़ या फ़ौज आई त निशानो बणाईंदासीं। अमरीकी नाकाबंदी बरक़रार रखी वई त ख़तरनाक नतीजो निकिरंदो। ईरानी सुप्रीम लीडर जो सलाहकार मोहसिन रज़ाई। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त नवनि सूबनि बाबति का बि ॻाल्हि एजेंडा नाहे। जमहूरी सिस्टम कामयाब आहे ऐं मुस्तक़बिल में बि हूंदो। मौजूदा निज़ाम ई बहितरीन आहे। मसइलनि जो सबबु आइन ते अमल न थियणु आहे। आज़ाद कश्मीर में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं थियूं आहिनि। मुस्लिम लीग नून 3 मरहले खां पोइ पंहिंजी हुकूमत क़ाइमु कंदी। सिंध आबादगार बोर्ड जलालपुर केनाल खे रद्द करे छॾियो। अॻवाणनि जो चवणु आहे त जलालपुर ते सिंध जे एतराज़नि समेत केतिरनि ई ख़ामियुनि ऐं फ़नी ख़राबियुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मंसूबे ते सिंध जा एतराज़ अञा ताईं CCI में ॿुधणी हेठि आहिनि। इरसा सिस्टम में मौजूदु पाणी बाबति गैरक़ानूनी तौरु सर्टिफिकेट जारी करे रही आहे। हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जो चालीहो मल्हायो पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में जलूस। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंग में अहलकार मुक़रर। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं वाटर कॉर्पोरेशन जी सहकार न करण सबबि गुल प्लाज़ा साने जी जांच मुकमल न थी सघी। जांच ऑफिसर जी दरख़्वास्त ते अदालत तरफ़ां 9 अगस्त ताईं मोहलत। नई सर शुरूआती जांच में बुतनवीर पासा वाक़े जो ज़िम्मेवार करार। पाकिस्तान ऐं ईरान विच में वितरफ़े वापार जो काथो $10 अरब ताईं पहुचाइण ते इतफ़ाक़। पाकिस्तान ऐं ईरान विच में 10हीं गॾियल वापारी कमेटी जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीर ॾियाम कमाल चयो आहे त वापारी सरगर्मियुनि लाइ पाकिस्तान ऐं ईरान जी खांगीदारनि जो हौसलो वधाए पियो वञे। पाकिस्तान ऐं ईरान विच में वापार में वाध थी रही आहे। वापारी खे हथी ॾियण लाइ फ़ाइदेमंद माहौल जी फराहमी यकीनी बणाई पई वञे। पाक ईरान गॾियल वापारी खे हथी ॾियण जा केतिरा ई मौक़ा मौजूद आहिनि। ईरानी वापार वारे वज़ीर मोहम्मद ताबिक चयो आहे त वापार लाइ गॾियल रस्तनि जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ऐं ईरान विच में पुराणा दोस्ताना लाॻापा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अवेद लगारी चयो आहे त पाकिस्तान बिजली पैदावार न पर मज़बूत स्टोरेज ऐं मज़बूत इस्तेमाल चैलेंज आहिनि। ॿाहिरां घुरायल ॿारनि ते भाड़ण सबबि मुल्की मईशत ऐं तवानाई सलामती लाइ ख़तरो आहे। पाकिस्तान तवानाई जे शोबे में तारीख़ी तब्दीली मां गुज़री रहियो आहे। मुल्क में सोलर पावर जी सलाहियत 38,000 मेगावाट ताईं पहुची चुकी आहे। कराची जे विलेखा अस्पताल में HIV पखिड़जण बाबति केस में IG सिंध जावेद आलम ओढे खां रिपोर्ट तलब। जस्टिस अदनान अल करीम रिमार्क्स ॾींदे चयो आहे त HIV पखिड़जण जो केस सिंध सरकार ख़िलाफ़ दाख़िल थियणु घुरिजे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तालीमी इदारनि में जदीद हाज़िरी सिस्टम लागू करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि स्कूल एजुकेशन खाते जो आला सतह इजलास। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जे 6 ज़िलनि में 17 अगस्त खां जदीद हाज़िरी सिस्टम जी शुरूआति कई वेंदी। फ्रेम ज़रिए उस्तादनि ऐं अमले जी हाज़िरी फेशियल रिकॉग्नाइज़ेशन सां मॉनिटर कई वेंदी। नए निज़ाम सां शफ़ाफ़ियत, एहतिसाब ऐं मज़बूत निगरानी खे हथी मिलंदी। जाम नवाज़ अली पोलिंग ट्रेनिंग सेंटर में पुलिस ट्रेनिंग सेंटर में अहलकारनि खे नाक़ुस ख़ुराक फराहम करण जो DIG फैज़ुल्ला कोरे जे नोटिस वरितो। मेस इंचार्ज काशिफ मिर्ज़ा ख़िलाफ़ जांच शुरू। हेड कांस्टेबल काशिफ मिर्ज़ा मुअत्तल। प्रिंसिपाल खे शोकास नोटिस जारी।
बुलड़ी शाह करीम में एक ॼणो तशद्दुद खां पोइ बेदर्दी सां क़तल। हाजी अब्दुल ख़ालिक ज़रई फार्म तां 45 वरहनि जे नूर मोहम्मद जो तशद्दुद थियल लाश हथ। कक्कड़ में मुबैना तौर रिश्वत न ॾियण ते पुलिस जो पोरियत ते हथ पेर ॿधी वेश्याण तशद्दुद। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पोरियत जो चवणु आहे त हू कॾहिं गाॾी ते काठियूं विकिरो करे पेट गुज़र कंदो आहे। पुलिस 200 खां 300 रुपया रिश्वत न ॾियण ते वेश्याण तशद्दुद कयो आहे। वेस्ट इंडीज खिलाफ बी टेस्ट मैच में ओपनर अब्दुल्ला शफीक जी शानदार सेंचुरी। कप्तान बाबर आज़म ऐं आज़ान अवेस 250 क़ौमी टीम जूं 2 विकेटनि जी नुक़सान ते 266 रन्सूं।